बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच पैक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो मां खयो आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी। हलो था पंहिंजे पहिरें MCQs जे तरफ़। असांजो पहिरियों MCQs आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी सेवण शहर में कॾहिं पैदा थियो? त 1883 ईस्वी में पैदा थियो। हकीम फ़तेहमंद सेवाणी जे वालिद जो नालो छा हो? त हकीम फ़तेहमंद सेवाणी जे वालिद जो नालो ख़लीफ़ो ग़ुलाम मोहिउद्दीन अब्बासी हो। टियों MCQs आहे असांजो हकीम फ़तेहमंद सेवाणी नामवर तालीमदान आपा शम्स अब्बासी जो रिश्ते में छा हो? त बाबो ऐं सोहरो। मौलाना हकीम फ़तेहमंद सेवाणी जी शख़्सियत कंहिंजी PhD आहे? त आपा शम्स अब्बासी जी आहे। MCQs पंजो आहे असांजो हकीम फ़तेहमंद सेवाणी जे ख़ुदि नौश्ता सवाने हयात कहिड़े सिंधी रिसाले में 1960 ईस्वी में छपी? त माहवार नई ज़िंदगी रिसाले में छपी। सवाल नंबर MCQs असांजो छहों आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी जो मज़मून क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी इख़्लाक़ कहिड़े किताब में आहे? इहो जेको आहे कमाल ऐं ज़वाल तां वरितल आहे। MCQs असांजो सतों आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी जो मज़मून ॿोली ऐं उन जूं अदबी ख़िदमतूं कहिड़े किताब में मौजूदु आहे? त उहो आफ़ताब अदब किताब में मौजूदु आहे। हकीम फ़तेहमंद सेवाणी कहिड़ी अख़बार में एडिटर तौरु कमु कयो? त अल हक़ अख़बार में जेको आहे एडिटर तौरु कमु कयो। MCQs 9 आहे असांजो हकीम फ़तेहमंद सेवाणी 1913 ईस्वी में कहिड़ी अख़बार जो सरपरस्त मुक़ररु थियो? त अल इस्लाम अख़बार जेको आहे उन जो सरपरस्त मुक़ररु थियो। MCQs असांजो 10हों आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी जे सरपरस्ती 1936 ईस्वी धारे कहिड़ी अख़बार जारी थी? त इस्लाह अख़बार जेका आहे उहा जारी थी। MCQs असांजो 11हों आहे हकीम फ़तेहमंद सेवाणी शाइरीअ में हकीम खां अलावा ॿियो कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो? त जेको ॿियो तख़ल्लुस हुयुसि उहो सग़ीर हुयसि। MCQs 12हों आहे असांजो हकीम फ़तेहमंद सेवाणी कॾहिं वफ़ात कई? दिसंबर 1942 ईस्वी में वफ़ात कई। हाणे असांजा जेके आहिनि अॻिते हकीम फ़तेहमंद सेवाणी जा जेके कुझु किताब आहिनि उन किताबनि जो तफ़सील आहे उनखे ॾिसूं था। त किताब जेको आहे कलंदरनामा उनजो जेको मौज़ू हुयो कलंदर लाल शाहबाज़ 1914 ईस्वी में छपियो। ॿी किताब आहे फ़तेह मोहम्मदी इहा जेका आहे इन जो मौज़ू सीरत आहे इहा जेका 1914 ईस्वी में छपी ऐं हयातुन नबी इन जो बि मौज़ू सीरत आहे उहा 1916 ईस्वी में छपी ऐं ॿी आहे सीरत नबी ऐं इख़्लाक़ मोहम्मदी इहा बि सीरत आहे इन जो मौज़ू ऐं ॿियो आहे नूर अल ईमान जेका तफ़सीर आहे इहा उन खां पोइ आहे मीरन जी साहिबी इहा तारीख़ ते लिखियलु किताब आहे इहा जेको उनजो मौज़ू तारीख़ आहे जेका इहो 1923 में छपी। कमाल ऐं ज़वाल जेको आहे मखदूम इब्न खलदून जी किताब जो तर्जुमो आहे त इहो जेको आहे तर्जुमो थियलु आहे 1923 ईस्वी में इहा छपी। ॿी किताब आहे दीनियात उन खां पोइ आहे इस्लामी पहिरियों किताब जेको मौज़ू आहे सिरत ॿारनि लाइ आहे उहो उन खां पोइ इस्लामी ॿियो किताब ऐं इस्लामी टियों किताब ऐं इस्लामी चोथों किताब इहे जेके आहिनि सीरत आहे ॿारनि जे लाइ जेके 1925 ईस्वी में छपियो। उन खां पोइ आहे अबुल फज़ल ऐं फैज़ी इहा जेका आहे हिकिड़ी सवाने आहे जेका 1936 ईस्वी में आहे। उन खां पोइ आहे बहार कलाम उर्फ़ बहार इख़्लाक़ इहा जेका आहे शाइरी जे मौज़ू ते आहे उहा 1938 ईस्वी में छपी। झुमार कलाम उर्फ़ झुमार इख़्लाक़ इहो आहे। उन खां पोइ आहे दिलि में घाव कंदड़ मनाजात इहा जेका आहे मज़हबी शाइरी आहे इन जो मौज़ू। उन खां पोइ आहे ख़ुदा हिकिड़ो आहे इहा मज़हबियत ते आहे। उन खां पोइ आहे मसनवी दास्तान क़ौम इहा जेका आहे मसनवी आहे। सेकेंड लास्ट आहे असांजी सिंध जी तारीख़ जेको इहो हिसो पहिरियों छपियल आहे। उन खां पोइ आहे क़ुर पाक जी तालीम इन जो बि मौज़ू मज़हबियात आहे। इहे कुझु उन जा हकीम फ़तेहमंद सेवाणी जा किताब हुया जेके मां तव्हां जे साम्हूं खणी आई आहियां ऐं जेको आहे इन जो जेको इंट्रो हुयो ऐं उन जा जेका कुझु किताब हुया ऐं उहे जेके आहिनि मां जेके आहिनि इहो जेको मुंहिंजो लेक्चर आहे इहो पसंदि आयो हूंदो
जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे ॾिसो बि सही ऐं लाइक ऐं कमेंट बि कंदा ऐं जेको ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।